चेतनानी तव्हां ॿुधी रहिया आहियो सिंधी समाचार। लॉकडाउन चौथों देश में 31/5/2020 ताईं वधायो वियो। गुजरात में ॿिन्हिनि ज़ोननि मूजिब कयो वेंदो अमल। सुभाणे खां वापार उद्योग शुरू। दर्जे 12 साइंस जो गुजरात में 71% ऐं कच्छ में 74% रिजल्ट। 3200 श्रमिक भुज दौलतगंज अंजार गया 2 ट्रेनुनि में थिया रवाना। बिपाशा बासु ॾिनी क्वारंटाइन फिटनेस टिप्स। लॉकडाउन में वधी रहिया आहिनि साइबर क्राइम। आयुर्वेदिक तबीबनि द्वारा आदिपुर जे कोरोना असरग्रस्त मरीज़नि खे कयो वियो आयुर्वेदिक दवाउनि सां इलाज शुरू। तारीख़ 19/5/2020 खां कच्छ में 2-3 ॾींहंनि ताईं हीट वेव जी संभावना। 2 खां 3 डिग्रीनि ताईं वधंदो पारो। भारत में कोरोना जा कुल मरीज़ 94,877, 2,980 मौत, 36,345 रिकवर। हाणे म्यूज़ियम कंदा ऑनलाइन ते सांस्कृतिक आदान प्रदान। कोरोना जे करे मज़दूर बणिया मजबूर। ऑस्ट्रेलिया में शिस्त पालना सां कोरोना आयो नियंत्रण। भारत जी सीमा जे अंदर दाख़िल थियो चीन जो हेलीकॉप्टर। अमेरिका जे राष्ट्रपति ट्रंप चयो, कोरोना जी वैक्सीन मिले न मिले अमेरिका के जल्द ही खोले वठबो। मनरेगा प्रोजेक्ट लाइ 40,000 करोड़। अॼु काजल गेवाणी ॿुधाईंदी सिंधी पहाका। तव्हां जे साम्हूं पेश कयां थी पहाका। पहाको नंबर 1। बणी त बणी न त दाल रोटी घणी। मतलब त घणे माण्हू हर हाल में संतोष महसूस कंदा आहिनि। कंहिं शइ या वक़्त जो कहिड़े बि रूप सां उपयोग थिए हुननि खे संतोष हूंदो आहे। पोइ कमु बणियो त बणियो, न बणियो त न बणियो। पहाको नंबर 2। अॼु हमा सुभाणे तमा। अॼु असांजो वारो आहे त सुभाणे तव्हांजो बि वारो ईंदो। कंहिंखे मुसीबत में ॾिसी के माण्हू हुनजी मज़ाक उॾाईंदा आहिनि। उन्हनि खे इहा ख़बर न हूंदी आहे त साॻी मुसीबत उन्हनि ते बि अची सघे थी। टटूअ खे टारो ऐं ताज़ीअ खे इशारो। टटूअ खे हलाइण जे लाइ ताबूक जी ज़रूरत पवंदी आहे। ताज़ी लाइ इशारो ई काफ़ी हूंदो आहे। मतलब त सियाणो माण्हू इशारे में सम्झी वेंदो आहे, पर मूर्ख खे सम्झाइण जे लाइ छड़ीअ जी ज़रूरत पवंदी आहे। हिंदू मुस्लिम सिख ईसाई सभिनीनि खे मुंहिंजो नमस्ते, सलाम, सत श्री अकाल। मदमस्त रहो, व्यस्त रहो, घर में रहो ऐं सुरक्षित रहो।